नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आले इमरान आयत नंबर 172 खां वठी 180 तर्जुमो। अल्लज़ीन इस्तजाबू लिल्लाहि व रसूल, उहे माण्हू जिन हुकुम मञियो अल्लाह ऐं रसूल जो, मिन बादी पोइ उन खां पोइ मां असाबहुम जॾहिं त पुछी चुका हुआ हुननि खे, अलक़रहु ज़ख़म लिल्लज़ीन इन्हनि माण्हुनि जे लाइ जिन अहसनू अहसान कयो, मिनहुम उन्हनि मां, वत्तक़ू ऐं उन्हनि तक़वा इख़्तियार कयो, अजरुन अज़ीम अजर आहे तमामु वॾो। अल्लज़ीन उहे जिन खे क़ाल लहुम चयो उन्हनि खे, अन्नासु माण्हुनि, इन नास बेशक माण्हू यानी काफ़र, क़द तहक़ीक़ जमऊ जमा थिया आहिनि, यानी ईमान वारनि खे कुझु माण्हुनि इहो चयो, उन्हनि में अफ़वाहूं छा मुसलमाननि में फैलायूं वयूं, तहक़ीक़ जमऊ जमा थिया आहिनि, लकुम तव्हांजे लाइ, यानी तव्हांजे मुक़ाबले में कई लश्कर तव्हांजे लाइ जमा थिया आहिनि, फ़ख़्शोम बस तव्हां डिॼो उन्हनि खां, फ़ज़ादहुम ईमाना बस इन ॻाल्हि उन्हनि जे ईमान में वधीक इज़ाफ़ो ई कयो, हू डिॼा न पर इज़ाफ़ो थियो हुननि जे मुसलमाननि जे ईमान में। वक़ालू ऐं चवणु लॻा उहे, हस्बुनल्लाहु व निअमल वकील, काफ़ी आहे अल्लाह असांखे ऐं बहितरीन आहे उहो कारसाज़। हस्बुनल्लाहु व निअमल वकील, कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ हुजे, आज़माइश हुजे त हिन कलमे खे पढ़णु घुरिजे त अल्लाह ताला उन सां उहा आज़माइश इंशाअल्लाह ख़तमु कंदो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि में नमरूद विधो हो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ुबान ते बि इहो ई कलमो हो, हस्बुनल्लाहु व निअमल वकील। फ़क़लबू बस पोइ उहे पलटिया या वापसि वरिया, केरु मुसलमान, बिनियामत मिनल्लाहि अल्लाह जी नेमत सां, व फ़ज़लिन ऐं उनजे फ़ज़ल सां, लम हरगिज़ न या न, यमससहुम सूउन न पुछती उन्हनि खे का बि बुराई, वत्तबऊ ऐं उन्हनि उहे पोयां लॻा, रिज़वान अल्लाह अल्लाह जी रज़ा जे पोयां हुआ, वल्लाहु ऐं अल्लाह ज़ू फ़ज़लिन अज़ीम वॾे फ़ज़ल वारो आहे। जॾहिं जंग उहद ख़तमु थी वई त जेके काफ़िरनि इहो सोचियो त असां छो न वञी, हाणे मुस्लमान जेके आहिनि से बेहौसला लॻा पिया आहिनि, छो जो आख़िर में जंग उहद जे मुसलमान काफ़ी ज़ख़्मी थी विया हुआ, काफ़ी साहबा शहीद थी विया हुआ। हाणे काफ़िरनि इहो सोचियो त जीअं त सभु हिते आहिनि ऐं ज़ख़्मी हालतुनि में आहिनि त असां छो न वञी मदीने ते हमिलो करे मुसलमाननि जी जड़ुनि खे ख़तमु करे छॾियूं। त उन वक़्तु जेके जॾहिं मुसलमान मदीने पहुता त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि में बि इहो ख़दशो पैदा थियो त ईअं न त हीअ वापसि वरी अचनि काफ़िर जेके आहिनि, त पाण सहाबा खे तयारु कयो त वापसि थोरो मदीने खां ॿाहिरि वञी विढ़ण ते तयारु आमादा कयो पाण, त सहाबा बावजूदु ज़ख़्मी थियण जे इन ॻाल्हि ते राज़ी थी विया, त नबी पाक चई रहिया आहिनि त हू निकिता उन काफ़िरनि जे मुक़ाबले जा 8 किलोमीटर मदीने खां ॿाहिरि हिकिड़ी जॻह हमराउल असद, उते ई पहुता त काफ़िर वापसि मके ॾांहुं विया हलिया ऐं उन्हनि हमले करण जो इरादो कैंसिल करे छॾियो। त ऐं मुसलमान जेके वापसि यानी चयो मञी निकिता बि नबी पाक जो, पर ख़ैरियत सां वापसि पहुता, यानी हुननि खे को नुक़सानु न पहुतो, जीअं त नियत जेका हुननि जी हुई बिल्कुलु पाक हुई त अल्लाह वॾे फ़ज़ल वारो अल्लाह हुननि खे पंहिंजे फ़ज़ल सां नवाज़ियो। इन्नमा ज़ालिकुम शैतान, बेशक इहो आहे शैतान, युख़व्विफ़ु जेको ख़ौफ़ ॾियारे थो, औलियाअहु पंहिंजे दोस्तनि सां, यानी दिलि में ख़ौफ़ पैदा करे थो पंहिंजे दोस्तनि जे ज़रिए। फ़ला तख़ाफ़ूहुम पस न तव्हां डिॼो इन्हनि खां, वख़ाफ़ूनी ऐं डिॼो मूंखां। अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि माण्हुनि खां ख़ौफ़ न करियो, मूंखां डिॼो, इन कुंतुम अगरि आहियो तव्हां मुमिनीन ईमान वारा। वला यहज़ुनकल्लज़ीन युसारिऊन फ़िल कुफ़्र, नबी पाक खे अल्लाह ताला चई रहिया आहिनि त इन तव्हांखे ग़मगीन कनि उहे माण्हू जेके जल्दी करे रहिया आहिनि कुफ़्र में या अॻिते वधी रहिया आहिनि, यानी जेके कुफ़्र में वधी रहिया आहिनि, छो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़्वाहिश हुई त तमामु माण्हू जेके आहिनि से ईमान आणीनि, तमामु मुस्लमान थी वञनि। इन्नहुम लन यदुर्रुल्लाह शैआ, बेशक इहे हरगिज़ न नुक़सान ॾींदा अल्लाह खे कुझु बि। युरीदुल्लाहु अल्ला यजअल लहुम हज़्ज़न फ़िल आख़िरती, इरादो कयो अल्लाह त न हू रखे
उन्हनि जे लाइ को बि हिसो आख़िरत में, यानी जेके कुफर में वधी रहिया आहिनि त उन्हनि जो आख़िरत में को बि हिसो न आहे। वलहुम ऐं उन्हनि जे लाइ आहे अज़ाबुन अज़ीम, अज़ाब वॾो। इन्नल्लज़ीन इश्तरोवुल कुफ्र, बेशक उहे माण्हू जिन ख़रीद कयो कुफर खे बिल ईमान, ईमान जे बदिरां, लन यदुरुल्लाह, हरगिज़ न उहे नुक़सान ॾींदा अल्लाह खे, शैआ कुझु बि। वलहुम ऐं उन्हनि जे लाइ आहे अज़ाबुन अलीम, अज़ाब दर्दनाक। वला यहसबन्नल्लज़ीन, ऐं न गुमान कनि, हरगिज़ न गुमान कनि, अल्लज़ीन उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़ुर कयो, इन्नमा नुमली, बेशक जेका ढिल ॾेई रहिया आहियूं असां उन्हनि खे। अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि काफ़िरनि खे जेका ढिर मिली रही आहे, यानी हू माल में बि वधीक आहिनि, औलाद में बि वधीक आहिनि, ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, यानी इहा जेका मोहलत असां उन्हनि खे ॾिनी आहे, लहुम उन्हनि खे, ख़ैरुन लि अनफुसिहिम, बहितरु आहे उन्हनि जी जानुनि जे लाइ, पंहिंजे लाइ, उन्हनि जे नफ़्सनि जे लाइ। इन्नमा नुमली, बेशक जेका ढिल असां ॾिनी आहे, यानी मोहलत असां उन्हनि खे ॾिनी आहे, लहुम उन्हनि खे, लियज़दादू, ताकी उहे वधनि, इस्मन गुनाहनि में, वलहुम ऐं उन्हनि जे लाइ अज़ाबु मुहीन, अज़ाब रुसवा करण वारो। यानी अल्लाह ताला चए पियो जेका काफ़िरनि खे मोहलत मिली आहे उहे उनखे इहो न सम्झनि त इहा इन्हनि जे लाइ बहितरु आहे, बल्कि इहा बि हिकिड़ी क़िस्म जी इन्हनि जे लाइ आज़माइश आहे, त ताकी इहे भले गुनाह में अञा बि वधनि, ऐं पोइ आख़िरत में उन्हनि जे लाइ रुसवा करण वारो अज़ाब आहे। मा कान अल्लाहु लियज़रल मुमिनीन, ऐं न आहे अल्लाह जे लाइ कि हू छॾे ॾे ईमान वारनि खे, अला मा अंतुम, उन हालत ते जंहिं ते तव्हां आहियो, अलैहि जंहिं ते, हता एसिताईं जो, यमीज़ अल ख़बीथ मिन तय्यबी, कि हू अलहदा करे छॾे नापाक खे पाकीज़ा खां, वमा कान, ऐं न आहे अल्लाह जे लाइ लियुतलिअकुम, ताकि हू मुतला करे, यानी ॿुधाए छॾे, अलल ग़ैब, ग़ैब जूं ख़बरूं, या ग़ैब ते मुतला करे, वल मुतलिय, तव्हांखे मुतला करे, अलल ग़ैब, ग़ैब जे बारे में, वलाकिन अल्लाह, ऐं लेकिन अल्लाह, यजतबी मिन रुसलिही, हू चूंडे थो पंहिंजे रसूलनि मां, मन यशाउ, जंहिंखे हू चाहे, यानी ग़ैब जी ख़बरुनि लाइ जंहिंखे चाहे अल्लाह पसंदि करे पंहिंजे रसूलनि मां, जंहिंखे चाहे मुतला करे, फ़आमिनू, बस ईमान आणियो, बिल्लाही अल्लाह ते, व रुसली, यानी रसूल ते, व इन, ऐं अगरि तुमिनू तव्हां ईमान आणींदा, व तत्तक़ू, ऐं तव्हां तक़वा इख़्तियार कंदा, फलकुम, पोइ तव्हां जे लाइ आहे अजरुन अज़ीम, अजर तमामु वॾो। वला यहसबन्नल्लज़ीन, ऐं न गुमान कनि उहे माण्हू जिन यबख़लून, बुख़ल कयो, बिमा आताहुमुल्लाहु, जेको ॾिनो उन्हनि खे अल्लाह, यानी अगरि अल्लाह उन्हनि खे माल ॾिनो, सलाहियत ॾिनो, पर उहे ख़र्च नथा कनि, बुख़ल कनि था, मिन फ़ज़लिही, यानी ॾिनो अल्लाह उन्हनि खे पंहिंजे फ़ज़ल सां, हुअ ख़ैरुन लहुम, त इहो उन्हनि लाइ बहितरु आहे, उहो इहो न सम्झनि त इहो बुख़ल करणु उन्हनि लाइ बहितरु आहे, बल हुअ शर्रु लकुम, बल्कि इहो उन्हनि जे लाइ बदतरु आहे। सयुतव्वक़ून, अनक़रीब उहे तोक पाराया वेंदा, तोक यानी जेके ज़ंजीरूं गले में, मां बख़ीलू, जंहिं सां उन्हनि बुख़ल कयो, यानी जंहिं माल जो बुख़ल कयो उहो पंहिंजे माल सां तोक पारायो वेंदो, जंहिं शइ जो बुख़ल कयो हूंदो उहा शइ क़यामत जे ॾींहुं तोक जी सूरत में उन्हनि जे मथां विधी वेंदी, बिही उन सां गॾु यौमल क़ियामती, यौम ॾींहुं क़यामत जे, वलिल्लाही, अल्लाह ई जे लाइ आहे, मीरासु समावाति वल अर्द, मीरास यानी मिल्कियत आसमाननि ऐं ज़मीन जी, वल्लाहु, ऐं अल्लाह, बिमा उहो जेको तामलून तव्हां अमल करे रहिया आहियो, ख़बीर, ख़ूब ख़बरदार आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।